जो माण्हू पहुचे सीने ते हज़रत इहो सोचे त मूंखे बि सुभाणे हीअ दुनिया जी जहान छॾे वञिणो आहे, अहिड़ा कुझु अमल करिया जो सुभाणे मूंखे क़ब्र जे उंदाहीअ में रोशनी करे ॾियनि, उन सोढ़ खां कुझु ख़ुशहाली करे ॾियनि ऐं अल्लाह ताला पंहिंजी रहमत करे जो सुभाणे आउं क़ब्र खां निकिरी करे क़यामत में पहुचां त अल्लाह ताला जी रहमत जो बाग़ मिले। रब साईं साईं जी बारगाह में असां साहिल आहियूं, घराणे जा मरहूम खे अल्लाह ताला बख़्शिश मग़फ़िरत करे, इंसान खे बीमारियूं तकलीफ़ूं तरह ईंदियूं आहिनि जो अल्लाह वहदहू ला शरीक लहू उन्हनि जे ज़रिए पंहिंजे जा दर्जा बुलंद कंदो आहे। घराणे जा वीचारे इलाही तकलीफ़ूं ऐं बीमारियूं ॾिठियूं, इलाही ॾींहं अस्पताल ॾिठी, अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे बारगाह में असीं साहिल आहियूं इहे तकलीफ़ूं अल्लाह ताला हुन जे लाइ दर्जात जी बुलंदी करे बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो बाइस बणाए ऐं अल्लाह साईं हुन जी क़ब्र जे जन्नत जो बाग़ बणाए ऐं पोयां असांखे नेक ऐं चङाई जी कम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह साईं असांखे पंहिंजी आख़िरत ऐं इबरत लाइ तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब सुब्हानहू व तआला असां सभिनी जे हालत ते रहम फ़रमाए। अल्लाह साईं असांखे बीमारनि जी शफ़ा ॾे, बेऔलादनि खे सालिह औलाद अता फ़रमाए, वफ़ात कयल उन्हनि जे क़ब्र जे जन्नत जो बाग़ बणाए, असांजे हिन इज्तिमाई गॾिजाणी खे ख़ैर ख़ैरात खे वे ज़माने जा महरूम जे हक़ में क़बूल फ़रमाए ऐं हिन जो अजर उन खे पहुचाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। जो माण्हू पहुचे सीने ते हज़रत इहो सोचे त मूंखे बि सुभाणे हीअ दुनिया जी जहान छॾे वञिणो आहे, अहिड़ा कुझु अमल करिया जो सुभाणे मूंखे क़ब्र जे उंदाहीअ में रोशनी करे ॾियनि, उन सोढ़ खां कुझु ख़ुशहाली करे ॾियनि ऐं अल्लाह ताला पंहिंजी रहमत करे जो सुभाणे आउं क़ब्र खां निकिरी करे क़यामत में पहुचां त अल्लाह ताला जी रहमत जो बाग़ मिले। रब साईं साईं जी बारगाह में असां साहिल आहियूं, घराणे जा मरहूम खे अल्लाह ताला बख़्शिश मग़फ़िरत करे, इंसान खे बीमारियूं तकलीफ़ूं तरह ईंदियूं आहिनि जो अल्लाह वहदहू ला शरीक लहू उन्हनि जे ज़रिए पंहिंजे जा दर्जा बुलंद कंदो आहे। घराणे जा वीचारे इलाही तकलीफ़ूं ऐं बीमारियूं ॾिठियूं, इलाही ॾींहं अस्पताल ॾिठी, अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे बारगाह में असीं साहिल आहियूं इहे तकलीफ़ूं अल्लाह ताला हुन जे लाइ दर्जात जी बुलंदी करे बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो बाइस बणाए ऐं अल्लाह साईं हुन जी क़ब्र जे जन्नत जो बाग़ बणाए ऐं पोयां असांखे नेक ऐं चङाई जी कम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह साईं असांखे पंहिंजी आख़िरत ऐं इबरत लाइ तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब सुब्हानहू व तआला असां सभिनी जे हालत ते रहम फ़रमाए। अल्लाह साईं असांखे बीमारनि जी शफ़ा ॾे, बेऔलादनि खे सालिह औलाद अता फ़रमाए, वफ़ात कयल उन्हनि जे क़ब्र जे जन्नत जो बाग़ बणाए, असांजे हिन इज्तिमाई गॾिजाणी खे ख़ैर ख़ैरात खे वे ज़माने जा महरूम जे हक़ में क़बूल फ़रमाए ऐं हिन जो अजर उन खे पहुचाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। जो माण्हू पहुचे सीने ते हज़रत इहो सोचे त मूंखे बि सुभाणे हीअ दुनिया जी जहान छॾे वञिणो आहे, अहिड़ा कुझु अमल करिया जो सुभाणे मूंखे क़ब्र जे उंदाहीअ में रोशनी करे ॾियनि, उन सोढ़ खां कुझु ख़ुशहाली करे ॾियनि ऐं अल्लाह ताला पंहिंजी रहमत करे जो सुभाणे आउं क़ब्र खां निकिरी करे क़यामत में पहुचां त अल्लाह ताला जी रहमत जो बाग़ मिले। रब साईं साईं जी बारगाह में असां साहिल आहियूं, घराणे जा मरहूम खे अल्लाह ताला बख़्शिश मग़फ़िरत करे, इंसान खे बीमारियूं तकलीफ़ूं तरह ईंदियूं आहिनि जो अल्लाह वहदहू ला शरीक लहू उन्हनि जे ज़रिए पंहिंजे जा दर्जा बुलंद कंदो आहे। घराणे जा वीचारे इलाही तकलीफ़ूं ऐं बीमारियूं ॾिठियूं, इलाही ॾींहं अस्पताल ॾिठी, अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे बारगाह में असीं साहिल आहियूं इहे तकलीफ़ूं अल्लाह ताला हुन जे लाइ दर्जात जी बुलंदी करे बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो बाइस बणाए ऐं अल्लाह साईं हुन जी क़ब्र जे जन्नत जो बाग़ बणाए ऐं पोयां असांखे नेक ऐं चङाई जी कम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह साईं असांखे पंहिंजी आख़िरत ऐं इबरत लाइ तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब सुब्हानहू व तआला असां सभिनी जे हालत ते रहम फ़रमाए। अल्लाह साईं असांखे बीमारनि जी शफ़ा ॾे, बेऔलादनि खे सालिह औलाद अता फ़रमाए, वफ़ात कयल उन्हनि जे क़ब्र जे जन्नत जो बाग़ बणाए, असांजे हिन इज्तिमाई गॾिजाणी खे ख़ैर ख़ैरात खे वे ज़माने जा महरूम जे हक़ में क़बूल फ़रमाए ऐं हिन जो अजर उन खे पहुचाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल